इंटरव्यू वठणो आहे असीं मीडिया वारा आहियूं। 2 मिंट सब्र करियो आउं सॼो थो चवां। जी जी बात समझा वीडियो भरे आए अस्पताल वारा। हाँ अस्पताल भरिया पर स्कूल वारा भरिया मेहूं ॿधी पोने। हाँ वो भरिया हुआ ऐं पाण उहो खड्डा जेके रोड में हेॾा लॻा पिया आहिनि एक्सीडेंट जाम था थियनि उहे बि वीडियो भरिया भरिया आहिनि। आहिनि हाँ जी जी। बा 50,000 घटि न वठिजो न। अच्छा हा 50,000 वठणा पोइ 10-20,000 जेके मिलिया उहे बि सही आहिनि वठंदा आहियूं न। हा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कड़ा हलन कुछ खैर। बाबा ये कोता ना करियो प्रदा तो खैर जाए। अञा हिते ई आहे तूं हां हिते ही बाबा साहब तो पुराणो ही हूं। अच्छा हां हलाई रोड बोडो भगा पाने अस्पतालूं बंदि पवने डॉक्टर ई कोन का स्कूलनि में मेहूं ॿधियूं पवने इहो सभु असां वीडियो बीडा भरिया आहियूं मीडिया असीं मीडिया वारा आहियूं माण्हू परेशान मथी ॾाढो। हां सही वहां के ॾाढो आवाम जो लाचार आहे तव्हांखे जेको पेट जो सूर आहे न मूंखे सॼी ख़बर आहे। अचो अचो तव्हांखे साहब सां मिलायो अचो 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 न घर बंदि करे छॾियो। अचो अचो आवाज़ तव्हां साम्हूं कुर्सियूं लॻी पियूं चली विया आहियो। भले भले तव्हां साहब खे उथारे थो अचां। जी जी ठीकु आहे भाउ तव्हां कुर्सियुनि ते विया आहियो साहब खे वठी थो अचां। साईं अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम अस्सलाम। कहिड़ो हुयो दर ते बाबा? साईं साहब बि आया आहिनि के मीडिया वारा से के वीडियो स्कूलनि जूं ऐं रोडनि जूं वोडनि जूं भरे आया आहिनि। किथे जा साहब आहिनि? कहिड़े चैनल जा साहब आहिनि बाबा? रोज़ साहब ई दर ते बीठा आहिनि यार। ही को तरीक़ो आहे छा हिननि जो? बसि खयो मोबाइल बीठा आहिनि। साईं वीडियो के भरे आया आहिनि स्कूल जूं स्कूल खे मेहूं अॼु वरी ॿधी छॾियूं ऐं रोड बोड पंहिंजा सभु भरे आया आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे सोशल मीडिया जो हींअर जोर लॻो पियो आहे पर निभागा करे किन आया न हाणे जेको सो ठीकु आहे साईं। वधीक साईं तव्हां पाण अची हुननि सां ॻाल्हायो तव्हां पाण सम्झी था त हिननि खे जेको आवाम जो लाचार आहे। विहार हली हिननि खे हिननि जे पेट जे सूर जी मूंखे ख़बर आहे। हा विहारे आया आहिनि। चांहि बांहि प्यार हिननि खे? जी साईं जी। ऐं 2-3 रुपया हिननि खे हणी छॾ। ही हिननि जो हिसाब किताब ईअं आहे। मां अचां थो हिननि सां ॻाल्हायां थो। ठीकु आहे पोइ आउं हलां थो साईं तव्हां अचो। हिननि खे सम्झाए छॾिजे त को ऊंधो सिधो सुवाल न कनि न को ऊंधी सिधी हरकत कनि। अॼुकल्ह ऑपोज़िशन जो टाइम लॻो पियो आहे हर शइ ते नज़र लॻी पई आहे। रोडनि जो हिननि खे लाचार आहे स्कूलनि जो हिननि खे लाचार आहे। ही पढ़ी असांखे जेको आहे हिननि जा ॿार पढ़ंदा ऐं असांजो मुल्क हली पवंदो। विहार हिननि खे आउं अचां थो विहार। ठीकु आहे साईं पोइ आउं विहारे आहियां आउं हलां थो तव्हां साईं अचो भला। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब अचे थो? अचे थो। हा ऐं तव्हां चांहि बांहि जेसि ताईं पियो नाश्तो कयो जी जी। ऐं इहे वीडियो भरण जी का ॻाल्हि न करियो। चाचा रोडनि में हेॾा खॾा लॻा पिया आहिनि ऐं स्कूलनि में तालीम कोन्हे अस्पताल में मरीज़नि लाइ डॉक्टर कोन्हनि का। छा असीं इन लाइ पिया डोड़ूं वीडियो इन्हनि लाइ पिया ठाहियूं? अरे बाबा छॾो तव्हीं रोडनि रस्तनि खे इन सां तव्हांजो कहिड़ो मतिलबु भला? चाचा असीं ॾिसिया त स्कूल में मेहूं ॿधियूं पवनि गॾ फटियल सटियल ॿधा पिया न। ए बाबा स्कूल में ॿार पढ़ंदा न। ॻोठ जा ॿार जॾहिं पढ़नि ई कोन था पोइ माल रेसड़ा ॿधराइण छा करो? इन ॻाल्हियुनि खे तई छॾियो बाबा। इन ॻाल्हियुनि खे छॾियो तव्हांखे छा मिलंदो? असांजो कमु इहो भरे माना असांखे ॾेखारणी लाज़मी असांखे मथां थी अचे न। बाबा छॾियो हिन ॻाल्हि खे तव्हांखे साहब ख़र्ची सुठी कराईंदो। 50,000 वठिजो त। ए बाबा मोटा तूं ॻाल्हि ॿुध 5 रुपया तोखे मिलंदी ख़र्ची मिलंदी तूं छॾ तोखे छा आहे राह कोन्हे भरे वीडियो भरे मथे ॾींदा साहब खे छा थींदो? अॻे कॾहिं छो वॾनि माण्हुनि खे हींअर थींदो? अरे बाबा तव्हां तई केॾी महिल बि हलिया अचो तव्हांजे लाइ इज़त आहे। बाक़ी भरे ॾेखार न भला साहब खे छा थींदो? अॻे कॾहिं वॾनि माण्हुनि खे कुझु थियो आहे त हीअ पाण दिलि ते रखो। ए बाबा 5 रुपया तव्हांखे ख़र्ची वठी अचां त मथु करे ॻाल्हि न करियो
ऐं साहब खां पाण सुवाल जवाबु करियो न हल्को फुल्को सुवाल जवाबु कजो बसि जी जी वॾो सुवाल जवाबु न कजो हिन सां सिधा थी हलिया न बेड़ा ई पार थींदव हा हिन साहब खे वांगुरु सुञाण 40 साल मूं हिते रहियो आहियां बाबा हिन बंगले ते वालेकुम सलाम बाबा बिस्मिल्लाह वे बाबा बिस्मिल्लाह तूं वे साहब खे वठी अचां जल्दी साहब खे वठी थो अचां वे अथई अचां थो फटाफट ॿी ख़बर ॿुधायो बाबू कोन ईअं निकिरी आया असांखे कहिड़े पर तूं बेॾां थो मरी अचो पैसो वॾो पैसो आहे माल जाम ग़रीब ने रत पी जे ॿुधो इनखे न ॿुधाइजो इहो असां सां गॾु आहे न न ठीकु आहे साहब पियो चलो साहब पियो बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम बाबा खुश आयो तेरा बाबा अब वेहो न बाबा वेहो अब छा हाल वाला खुरल खुश आयो बाबा मजे में तैयार आयो चाचा ने खबर साहब की खिदमत क्या हाँ बाबा खिदमत बाबा को चाय पानी को साहब इन रस्ते ना तारे रोड तां पे आया न हां इने वॾा वॾा खड्डा लॻा पिया आहिनि हींअर ॿ गाॾियूं किरियूं ने ॿ पोड़ा विया जा खॾा में अरे बाबा ये छा पियो चवे ने चाय पानी कोन मिली आया सही आयो निभागो देर सां सभिनी खां हींअर त आयो आहे बाबा तू वे त तो चाय मारी को कुछ तूने खिदमत चाकरी कयूं था अड़ी ॻाल्हि कान्हे का अस्पतालनि जी अहिड़ी हालत लॻी पई बाबा आहे सब कुछ करे था वठूं न असां वेठा छा जलाऊं ठीकु आहे बाबा सभु करे छॾींदो ठीकु आहे ठीकु आहे बाबा जी ॿियो को हुकुम है कम तव्हांजो को कमकार हुजे त बाबा हाज़िर आहियूं बसि बसि कुर्ब कुर्ब असां वञो त ख़ाली तुंहिंजो दीदार करण दीदार करण आया करे जो ये तव्हांजा कुर्बन ये मोहबत बाबा हिननि जी खिदमत चाकरी कर बाबा मुंहिंजे लाइ को हुकुम है कम हुजे बाबा न न बस जी जी बस ईअं मिड़ई दीदार ते आयो साहब का चक्कर चल मुंहिंजे बाबा चाचा हिननि जी पारत हुजे हिननि खे को चांहि पाणी को हिन जी त वधीक पारत हुजे बस हिननि जो कमु थी वियो सही बस ठीकु आहे बाबा जेको तव्हांजो कमकार हुजे न चाचे सां मिली वठो मूंखे कमु आहे थोरो मां ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी तव्हांजो कमु थी वेंदो हां फिकर न करियो साईं अथव हीरो अथव हीरो हा साहब भलो आहे तव्हां आहियो चाचो सही पियो चए तव्हां बाबा रुको साहब असां रुको मिलो था यहाँ तो वठां बाबा जी छा जे लाइ रक़म कढी ए बाबा तूं वेह त सही किथां आया है छा के छा जो थोरो कोन थोरो